नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ासि ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पीअण जे पाणी जो बहिरान वधी वियो आहे, जंहिं करे शहरी पैसनि एवज़ पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे उमर दाऊद पोटरो। इरिगेशन खाते पारां बरसातुनि सबबि केनाल बंदि करण सबबि पीअण जे पाणी जो सख़्तु बहिरान पैदा थी वियो आहे। वाटर सप्लाई जे तलाउनि में जमा थियल पाणी ख़तमु थियण सबबि शहरी बि पीअण जे पाणी लाइ शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी भरण लाइ शहरनि जी वॾी रश लॻल आहे। केतिरा ई शहरी पैसनि एवज़ पाणी ख़रीद करण ते मजबूर बणियल आहिनि। इन ई सिलसिले में शहरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वाटर सप्लाई सुपरवाइज़र आहियां मां हिते, ऐं हुन सां पाणी जे हिसाब खां तव्हां ॾिसो पिया त तव्हांजी स्टोरेज जेका असांजी कैपेसिटी आहे उहा हाणे एंड लेवल ते आहे, छाकाणि त महीने खनि थी वियो आहे जंबड़ो बंदि आहिनि ऐं एरिगेशन वारा फर्दर का सही गाइडलाइन बि कोन पिया ॾियनि त कॾहिं हू प्रॉपर खोलींदा। उहो चवंदा असां खोलियो आहे, पर अञा ताईं पाणी जेके जंबड़ो में आहे उहो पीअण लाइक़ु न आहे जो असां खणूं ऐं पीअण लाइ माण्हुनि खे ॾियूं। साईं हिते तक़रीबन असां वटि 4 लख गैलन असां सुबुह में सप्लाई ॾियूं था, 4 लख गैलन शाम में ॾियूं था ऐं तक़रीबन 4 लख गैलन असां राति में ॾियूं था जेका रेगुलर सप्लाई में। पर हाणे त असां थोरो घटि कयो आहे, छा आहे त असां वटि कैपेसिटी घटि, असां वटि जेका स्टोरेज कैपेसिटी हूंदी आहे हू बंदियनि जे हिसाब खां डिज़ाइन थियल हूंदो आहे महीने जे लाइ। पाणी इन करे जो शहर में वाटर सप्लाई जो पाणी अचे ई कोन थो। हाणे ॿुधायो ग़रीबाबाद किथे रहियो, सनलाइटोन किथे रहियो, तव्हां हालत अहिड़ी लॻी पई जो गटर अचनि पिया डायरेक्ट माण्हू हलाइनि पिया था। हाणे उन हिसाब सां असीं हेॾो पंधु करे हिते अचूं था पाणी भरण जे लाइ, पर हीउ मुस्तक़िल हले कोन थो। सुबुह जे टाइम ते अचो त पोइ वरी बंदि थियो वञे, हालांकि जनरेटर बि आहे, लेकिन जनरेटर स्टार्ट थियण सां छा आहे जो आवाम खे 24 कलाक पाणी मैसर थींदो। हाईगोड़ा लॻी पई आहे पाणी जी, अहिड़ी हालत आहे जो गटरनि जो पाणी अचे पियो। मां ग़रीबाबाद खां ई 4 किलोमीटर हली हिते पाणी भरण जे लाइ आयो आहियां। सरी अरसो तक़रीबन 2-2.5 साल 3 साल थिया आहिनि। हाणे त बरसातुनि में त हाल तमामु बुरो आहे, न तो बिल्कुलु पाणी अचे ई कोन थो वाटर सप्लाई। न असां वटि इहो किनो पाणी पियो हले, वाटर सप्लाई जो आहे कोन, इहो ई बसि 20 रुपया केन इहो मिले जेको वठी गुज़ारो कयूं इस्तेमालु छा करूं न असां इहो ई भाई बसि पाणी जो पाणी आहे कोन, बसि वयल आहे छा कजे। हुजे गुंजाइश ग़रीबनि में किथां ख़रीद कनि, या वजन सत्तारे कारखाने का परियां भरे वजन या इतने रसाऊं। सर पानी लेने के लिए आए। क्यों पानी नहीं आ रहा है? पानी बिल्कुल गटर वाला गंदा पानी आ रहा है लाइन में। कितने अरसे से? तकरीबन तो 3-4 महीने हो गए। अच्छा, ये सुबह शाम आते हो पानी भरने जी। के लिए? अच्छा, लाइन पानी नहीं आ रहा? जी नहीं। खरीदते क्यों नहीं हो? सर में गुंजाइश नहीं है, ऑटो रिक्शा चलाते हैं। तमामु ॿुधा त मीरपुर ख़ासि जेके तला आहिनि उन्हनि में पाणी जेको आहे खुटी वियो आहे, जंहिंजे करे जेको हितां जी आवाम आहे परे परे खां पाणी भरण ते जेके मजबूर बणियल आहे। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न मीरपुर।